हिते अवां ताईं अहम ख़बर पहुचाईंदा हलूं। कराची में जिथे पुलिस जसकम चेयरमैन सनान कुरैशी के दहशतगर्दी तोड़ अदालत में पेश करे छॾियो आहे। सनान कुरैशी के बख्तरबंद गाड़ी ज़रिए अदालत में पेश कयो वियो आहे। ये अहम ख़बर अवां ताईं पहुचाई पिया। पुलिस जसकम चेयरमैन सनान कुरैशी के दहशतगर्दी तोड़ अदालत में पेश करे छॾियो आहे। अवां खे ॿुधाईंदा हलूं त सनान कुरैशी के बख्तरबंद गाड़ी ज़रिए अदालत में पेश कयो वियो आहे। ये अहम ख़बर अवां ताईं पहुचाए रहिया आहियूं। कराची में पुलिस जसकम चेयरमैन सनान कुरैशी के दहशतगर्दी तोड़ अदालत में पेश करे छॾियो आहे। सनान कुरैशी के बख्तरबंद गाड़ी ज़रिए अदालत में पेश कयो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अवां ताईं अहम ख़बर पहुचाई पिया। चेयरमैन सनान कुरैशी के दहशतगर्दी तोड़ अदालत में पेश करे छॾियो आहे। कराची में मेहताब शरखा। मेहताब, छा तफ़सील आहिनि? बिल्कुल बिशा तव्हांखे ॿुधायां थो त कराची पुलिस जेको आहे जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी खे दहशतगर्दी तौर अदालत में क्लिफ्टन वारे इलाइक़े में पेश करे छॾियो आहे। तव्हांखे ॿुधायां थो त टे ॾींहं पहिरीं जेको आहे हिकु बैराटा वारे जलसे में जेको आहे हुनखे गिरफ़्तार कयो वियो, जेको अॼु हुनखे अदालत दहशतगर्दी अदालत तौर में हुनखे पेश कयो वियो आहे। तव्हां जेके हिते मुख़्तलिफ़ ज़राइनि मां मालूम थियो आहे त हुते केतिरा ई कारकुन जेके हुते हिते मौजूदु आहिनि। जी ठीकु आहे मेहताब, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ। अपडेट कयूं पिया। पुलिस जसकम चेयरमैन सनान कुरैशी के दहशतगर्दी तोड़ अदालत में पेश करे छॾियो आहे। सनान कुरैशी के बख्तरबंद गाड़ी ज़रिए अदालत में पेश कयो वियो आहे। कराची में अहम ख़बर पहुचाई पिया। पुलिस GSN क़ौमी महज़ के चेयरमैन सनान कुरैशी के दहशतगर्दी तोड़ अदालत में पेश करे छॾियो आहे। सनान कुरैशी के बख्तरबंद गाड़ी ज़रिए अदालत में पेश कयो वियो आहे। ये अहम ख़बर अवां ताईं पहुचाई पिया। पुलिस जसकम चेयरमैन सनान कुरैशी के दहशतगर्दी तोड़ अदालत में पेश कयो वियो आहे। अवां खे ॿुधाईंदा हलूं, ॿ ॾींहं अॻु जसकम चेयरमैन सनान कुरैशी के संदसि घर वटां गिरफ़्तार कयो वियो हो, जंहिंखे अॼु दहशतगर्दी तोड़ अदालत में पेश कयो वियो आहे। सनान कुरैशी के बख्तरबंद गाड़ी ज़रिए अदालत में पेश कयो वियो आहे। इन जा तफ़सील मालूम कंदासीं। मलीर मां आसिफ़ जतोई खां। आसिफ़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधायां त जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी खे हाणे थोरी देरि पहिरीं जेको आहे दहशतगर्दी तोड़ अदालत में पेश कयो वियो आहे। तव्हांखे ॿिए तरफ़ ॿुधायां त अॼु राति ॿीहर जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी पुलिस चढ़ाई कई, जंहिंमें जसकम जे वाइस चेयरमैन अमजद मैसर, दीदार शाम समेत 20 खां वधीक जेके अॻुवान ऐं कारकुना उन्हनि खे बि पुलिस हंधि गुम करे छॾियो वियो। जी ठीकु आहे आसिफ़, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण। अपडेट कयूं पिया। पुलिस GSN क़ौमी महज़ के चेयरमैन सनान कुरैशी के दहशतगर्दी तोड़ अदालत में पेश करे छॾियो आहे। अव्हां खे आगाह कयूं पिया। सनान कुरैशी के बख्तरबंद गाड़ी ज़रिए अदालत में पेश कयो। 2 ॾींहं पहिरियां GSN क़ौमी महज़ के चेयरमैन सनान कुरैशी के संदसि रिहाइशगाह वटां गिरफ़्तार कयो वियो हो, जंहिंखे अॼु दहशतगर्दी तोड़ अदालत में पेश कयो वियो आहे। पुलिस बख्तरबंद गाड़ी ज़रिए अदालत में पेश कयो आहे। GSN क़ौमी महज़ के चेयरमैन सनान कुरैशी के दहशतगर्दी तोड़ अदालत में पेश कयो वियो आहे। सनान कुरैशी के बख्तरबंद गाड़ी ज़रिए अदालत में पेश कयो वियो आहे।